करो मेरे साइया, हम हैं भौजल माए। सुरत करो मेरे साइया, हम हैं भौजल माए। आपे ही बह जाएंगे जे न पकड़ी बाएं। आपे ही बह जाएंगे जे न पकड़ी बाएं। अॼु को सत्संग एक तरफ संसार जूं कामनाऊं, वासनाऊं, इच्छाऊं, चाहूं, वैमनस्यता, ऐं एक तरफ परमात्मा। ऐं तूं छाखे चाहे थो? इते संसार में धक्का मुक्की लगी पई आहे। धन जी, चाह जी, या तूं जेतिरी भी कर। तो मां हिकिड़ो दृष्टांत ॾियां। संसार कीअं माण्हू कीअं ॾिसे थो पियो, आहे कान हिकु परमात्मा ई आहे, पर उनखे छॾे करे तूं पंहिंजी मन जी वृत्तीअ सां, जीअं हिकिड़ो श्लोक ईंदो आहे, जीअं सुपना और पेखना। जीअं माण्हू सपनो ॾिसंदो आहे त सपने में सच लॻंदो आहे। सपने में ईअं न सम्झो त मां सपनो थो ॾिसां त सपनो ॾिसंदे ई कान। सपनो जेॾीमहिल माण्हू ॾिसंदो आहे त सत्य लॻंदो आहे, वरी जाॻंदो आहे त कूड़ लॻंदो आहे। चाहे हे सपनो हुजे जेको निंड वारो, चाहे हे बि सत्य भासे थो। जीअं हू सत्य भासे पियो जेसि ताईं तूं न जाॻियो आहीं, त हे बि जेसि ताईं न जाॻियो आहे त हे बि सत्य भासे थो, सभिनी खे भासे थो। ईअं न कूड़ आहे। हाथी ॾिसंदे हाथी आहे, शेर ॾिसंदे शेर आहे, सचो ईअं बीठो आहे, कोई ईअं न आहे। पर जॾहिं तूं जाॻंदे त सवाइ लॻंदी त उहो ई, कटनी मटिजी न वेंदी। उहे ई घर, उहे ई वण, उहे ई पक्षी, उहे ई पशु, उहे ई सभु हूंदा। पर तुंहिंजी जॾहिं वृत्ति फिरी वेंदी त पोइ ही नज़र इहे ईंदे, पर नज़र उन में हिकु ईंदी। जंहिं ॾिठो न चयो जियूं सपना और पेखना, ऐसे जग को जान इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान। इसमें कुछ साचो नहीं, सच नथी नज़र अचे तो। मां हिकिड़े मजाक हिकिड़ो चुटकुलो हिकिड़ी पुल ते जेको ॾिसण में अचे थो इहो आहे कान, जेको आहे उहो ॾिसण में नथो अचे। तूं उनखे प्यास सां ॾिठो न आहे। जेको आहे परमात्मा उहो नथो ॾिसण में अचे। जेको इहो न आहे, हे तुंहिंजे मन जो खेल जेको हे सपनो, जीअं हो ॾिसी थो राति जो, त हे बि सपने खे तूं ॾिसी थो, पर अथी कान। अथी सिर्फ़ु परमात्मा ख़ालिक, ख़ल्क़ में ख़ालिक पूर रहियो सर्वटाई। जॾहिं ॾिसंदे त हे सभु परमात्मा ई अथी। इहो ई गुरु जाॻाईंदो आहे अंदर खे, तुंहिंजे अंदर जी आत्मा खे उहो जाॻाईंदो आहे। जॾहिं आत्मा जी दृष्टिअ सां ॾिसंदे त सवाइ परमात्मा जी ॿियो कुझु नज़र न ईंदे। उहो नथो नज़र अचे, तोखे हे थो नज़र अचे। हिकिड़ा 4 ॼणा, हिकिड़ो पहिरियों मां स्वामी साहिब जो सलोक चवां, उन सां ई हीअं खपनि। स्वामी साहिबु छा थो चवे? बिल्कुलु स्वामी साहिब जो इहो सलोक श्रेष्ठ में श्रेष्ठ सलोक सभु श्रेष्ठ अथसि। पर हे सलोक त अहिड़ो आहे, माण्हुनि खे जंहिंखे नज़र आयो आहे उहो परमात्मा, ऐं उनखे चए थो पियो। स्वामी साहिबु छा थो चए? अंधा ॾिसनि कीन
अंधा ॾिसन की न की प्रत्यक्ष परमेश्वर खे, अंधा ॾिसन की न माण्हू रखी अंदर में भोंदूअ जा भटकन, सुतैं सिद्ध सही कयो स्वामी सुजागन, रता रंग रहन दोए तो वराए दिल में, निमानन जो मान, वो परमात्मा निमानन जो मान पलक पराओ न थिए, निमानन जो मान विहात वेहे साण हला त हले साण, वरी अहिड़ो पुरख सुजान हथ लाया हथ न अचे। आहे उहे उनखे हथ लॻाइण सां न, उनखे अनुभूति करण सां। हिकिड़ी पुल ते 4 ॼणा वेठा, हिकिड़ो अंधो, हिकु ॿोड़ो, हिकु सुञो, कुझु बि कान, ऐं हिकिड़ो वरी लंगड़ो, हिकु अंधो, हिकु ॿोड़ो, हिकु सुञो ऐं हिकु लंगड़ो, ऐं 4 ये संसार भी ईअं ई जेको आहे ॾिसण में नथो। हाणे अंधो तो चए उन पुल ते, अरे साम्हूं ॾिसो डाकू था अचनि, बंदूकूं तलवारूं खणी करे, अरे साम्हूं ॾिसो डाकू था अचनि। हाणे अखियूं अथसि कान। वरी ॿियो तो चए पियो ॿोड़ो, हा 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 अचनि था, मूंखे घोड़नि जी टाप टाप थी ॿुधाइण अचे, लफ़्ज़ कन कान। वरी टियों सुञो, अरे ये त मूंखे त लुटे वेंदा, लभेसि लूणक कान। वरी चौथों चए थो पियो, हर को पंहिंजी जान बचाए, मां त बचावां थो, ठही टंग कान, हर को पंहिंजी जान बचाए। अंधो चए थो पियो घोड़ा था अचनि, डाकू था अचनि, ओ तो चए मूंखे टप टप ॿुधण में थी अचे, ओ तो चए पियो मूंखे त लुटे वेंदा, ठहे टपड़ कान। अथी संसार ईअं जेको ॾिसण में अचे थो सच्चाई थी, इहो तुंहिंजी मन जी वासना आहे, लोभ आहे। इहा जेसि ताईं अथी ईअं ई संसार नज़र ईंदे, इहा मिटजंदे या छा सां मिटजंदी, इहो सत्संग अॼु छा सां मिटजंदी सॼी कार्रवाई तुंहिंजे मथां थी। मां हिकिड़ो पहिरियों प्यास जो हिकिड़ी तुक चवां, अगरि उहो न मिली त तूं संसार में केतिरो बि कुझु कमाए व्यर्थ। सोचे बि ॾिसजांइ, ये ठीकरा, ये पदार्थ, ये मकान, ये दुकान कमाए, पर ॾिस व्यर्थ चाहे ऐं सार्थक चाहे। एतिरी ख़बर बि आहे, सभु धाए धाए पियो हिते, केॾी महिल बि मृत्यु थी वेंदी। अॼु 2 माण्हू मरी विया आहिनि, ऐं हूंदनि जेको बि, मूंखे ख़बर पई असांजा प्रेमी वञनि बि था, पोइ न आहिनि, मरी वियो। ऐं जेको बि हूंदुसि, धन हुजेसि, कुझु बि हुउसि, सभु हिते ई पियो हूंदुसि। ऐं हेॾो माण्हू इन में जस्तजू करे थो, जीवन विञाए थो, कमाए, पर एतिरो त तूं अंदर में रख त मुंहिंजी इहा सार्थक कमाए। मां इहे बि सभिनी, मां त सभिनी खे चवंदा आहिनि घर ऐं दुकान इहे हिकिड़ा मंदर अथव, पर ईअं न त इहे ई सभु कुझु आहिनि इन में ई। ऐं परमात्मा कोई तोखे काॾे वञण जी ज़रूरत बि कान्हे का। इहो मां चवां, दुकान बि हलाए, घर बि हलाए, घर जो बि कमु कर, बसि अटकल कर,
जी तुंहिंजो सार्थक ठहे, व्यर्थ ही व्यर्थ तो कमाए, बस उन में ही तुंहिंजो मनुष्य चोलो वञे थो, सिर्फ व्यर्थ ही व्यर्थ। सार्थक छा आहे? सार्थक हिकिड़ी शइ आहे, उहा आहे हाणे परमात्मा कोई ईअं न त तूं ईअं भागी पाईंदसि, परमात्मा तुंहिंजे ई अंदरि आहे, उनखे ई पाइणो आहे। मेले रे मेलो स्वामी कयो सतगुरु, उहो तो सभु मिलियल ई आहे, को परे न आहे। या तुक चवां कहिड़ी? एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है, मेरा दिल ना खिला मेरा दिल ना खिला, सारी बगिया मिले भी तो क्या है, एक तू ना मिला। इम्पॉसिबल तो समझो, चाहे तो मुश्किल आके तो चले। धरती हूँ मैं और तू है गगन, होगा कहाँ तेरा मेरा मिलन। धरती हूँ मैं और तू है गगन, होगा कहाँ तेरा मेरा मिलन। लाख पहरे यहाँ लाख पहरे यहाँ, प्यार दिल में पले भी तो क्या है, एक तू ना मिला। एक अगर तू न मिले और दुनिया मिली, कुछ न थी, ये भी दुनिया मिली वञे। माने करे चवां तो मां अतीत में जेकी थी गुज़रिया आहिनि, जिन दुनिया ये असां छा कुछ भी न कमायो आहे, जंहिं सॼी धरतीअ ते राज कयो, मरी विया रोंदा विया, ऐं जिन उनखे कमायो उहे खिलंदा विया। इहो ई उन्हनि ॾिठो, असां जेको कमायोसीं असां सां साण ई जिन महापुरुषनि परमहंसनि परमात्मा खे पोयूं त परमात्मा खे लुणियूं। जेको बोईंदे सो ई खाईंदे, धन खे बोईंदे धन खाईंदे, यश खे बोईंदे यश खाईंदे। वो तूं ॼाण जाए, तूं छाजे पोतों डोड़ी तो, इहो तूं ॼाण जाए। सॼी जिंदगी तूं पंहिंजी अहिड़े पोतों पए तो सोच छा थींदी, सार्थक आहे। अॼोके सत्संग में इहो सोच जाए, सार्थक छा आहे, व्यर्थ छा आहे। मां बार बार चवां, मां ईअं नथो चवां तव्हां धंधो न कयो, तव्हां घर न हलायो, मां त चवां इहो हलायो। मां चवां इहो बि कोई ईअं न सम्झ जाए त भाई इन जे लाइ पाइण जे लाइ कोई असांखे घर छॾिणो आहे या दुकान छॾिणो आहे, कुझु बि छॾिणो न आहे। इते ई जिते तूं आहीं, जिते तूं आहीं छा तुम्हें ही इते ही मिलंदी। इते इन जी कुंजी इते ही संसार में रही करे इन जी कुंजी
अति प्रेम। स्वामी साहब जेको सलो चवनि प्रेम ते छा चयो? बिना प्रेम प्रकाश, बिना प्रेम प्रकाश कंहिंखे थिए इनकी, बिना प्रेम प्रकाश इएं चवे तो नामदेव कबीर ऐं रविदास। करे ॾिस कल्पतरे सामी अनन अभ्यास, चेतन चिद आकाश प्रगट थे पाण में। जॾहिं प्रेम हुजे अंदर में तॾहिं तुंहिंजे अंदर में तोखे अनुभूति थींदे। पोइ उहे अखियूं छा ॾिसंदे? अखियूं वेयूं पार की जो पसी आयूं, अखियूं वेयूं पार पलव लगन पिर जो बीठे मंझ बाज़ार। तॾहिं क्यों करार जॾहिं दर ॾिठाऊं दोस्त जो। हरे राम तॾहिं क्यों करार जॾहिं दर ॾिठाऊं दोस्त जो। अखियूं वेयूं पार की जो पसी आयूं। जॾहिं अखियूं पार तॾहिं वेंदे जॾहिं हेॾे हृदय में प्रेम। हाणे प्रेम ही उन फतियावत जी कुंजी आहे। प्रेम जिन जिन कयो इते ही, मीरा कयो, रविदास कयो, कबीर कयो, गुरु नानक कयो, सतगुरनि कयो। कृष्ण त हुयो ई प्रेम जो प्रतीक कृष्ण। अगर कृष्ण ही प्रेम आंदो तो संसार में कृष्ण ही आंदो। प्रेम जो प्रतीक गोपियूं जेॾीमहिल कृष्ण गोपियुनि सां रास कई आहे त तव्हां ॾिठो हूंदव जेॾीमहिल कृष्ण ऐं गोपियूं नचंदियूं आहिनि त हिकु कृष्ण ई हूंदो आहे ऐं सभु गोपियूं हूंदियूं आहिनि। ॾिठो अथव न? ॿियो माण्हू न हूंदो अथव कोई। जेको तव्हां कैलेंडर में फोटो ॾिसंदा आहियो हुन में ॿियो कोई हूंदो आहे छा? हिकु कृष्ण। हाणे प्रेम जा नमूना अलॻि अलॻि आहिनि। कंहिंसां बि कीअं बि तुंहिंजे अंदर में कल्ह जेको तव्हां ॿुधो स्वधर्म, तुंहिंजे अंदर में छा आहे? तुंहिंजो स्वा छा आहे? तुंहिंजो स्वा अगरि ध्यानु हाणे सभिनी पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पातो आहे। मीरा नची पद गिंगरू बांध मीरा नाची, मीरा नची हुई ऐं चेतन महाप्रभु बि नची करे पातो, गुरु नानक ॻाए करे पातो। तव्हां गुरु नानक खे ॾिसंदव जेॾीमहिल बि गुरु नानक पंहिंजे उन में अची वेंदो अमृत वेला में। अमृत वेला ईअं न त सुबुह जो ई, जेॾीमहिल बि विर्ती ठप थी वञे अमृत वेला, जेॾीमहिल बि चाहे बाथरूम में हुजे, चाहे राति जो 2 बजे हुजे, चाहे किन में गुरु नानक बसि अखर हिकिड़ो चवंदो मर्दाना छे, बसि मर्दानो प्रभाव हो जाए और गुरु नानक चालू थी वञे। गुरु नानक मस्तु थी वञे। कंहिं ॻाए करे, कंहिं नची करे, वरी कंहिं त वरी ॿुधऊं महावीर जे साम्हूं तूं बांसुरी रख,
ईअं लॻंदो ॼणो या इन्हनि जी आहे ई न उहे ठहंदा आहिनि। महावीर खे ॾिठो अथव कॾहिं बांसुरी या मोर मुकुट या बुद्ध खे ॾिठो अथव गहर गंभीर ध्यान असली वो त बीठल नगन महावीर पैगंबर जैन धर्म जो बुद्ध बौद्ध धर्म जो इन्हनि ध्यान जे द्वारा पातो सभिनि जो पंहिंजो पंहिंजो स्वाधर्म तूं उहो पंहिंजो पंहिंजो सभिनी खे ख़बर आहे। त असां वटि सत्संग थींदो आहे केॾीमहिल नचराईंदा आहिनि केॾीमहिल वरी ध्यानु जेको जंहिंजो आहे तव्हां पंहिंजे उन अंदर जे स्वधर्म खे ॾिसो मुंहिंजो कहिड़ो आहे मुंहिंजो प्रार्थना जो आहे या मूंखे चुप थी वणे घणनि खे चुप वणंदी आहे घणनि खे नचणु वणंदो सभु अलॻि अलॻि आहे किन परमात्मा खे हाणे जीअं मीरा परमात्मा खे छा कयो पति असली चए पई पति तो उहो ई आहे मीरा पति करे परमात्मा की जान कबीर भी पति मैं तो राम की दुल्हनिया लिखा लिखी की है नहीं देखा देखी बात दूल्हा दुल्हन मिल गई फीकी पड़ी बारात कल जी शादी थी भाई घोट कुंवार मिली विया माण्हू बस पोइ राति जो फिका थी विया जेसि ताईं न मिलिया नचंदा और जेॾी महिल उहो पाण में मिली विया फीकी पड़ी उसको मिल गया कबीर चई मूंखे पंहिंजो प्रीतम मुंहिंजो गोबिंद मुंहिंजो माधव मुंहिंजो स्वामी मूंखे ईअं मिली वियो दूल्हा मुंहिंजो दूल्हो मुंहिंजा भंवर पिया कंहिंसां राम सां घणनि त पति कयो मीरा त पति कयो मीरा त चई पई मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई जानकी सिर मोर मुकुट मेरा पत सोई मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई संतन संगे बैठ बैठ लोक लाज कोई संतन संग बैठ बैठ लोक लाज कोई मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई पति जंहिं पति करे मञो आहे ऐं तव्हां सोचींदा इहे संसार जो पति संसार जा पति ईंदा वेंदा हिन में मरण धर्म आहे जंहिंखे चइजे सदा सौभाग्यवती सदा सुहागिणी जेके चइजे उहो त अंदर में जंहिंखे दिखावटी न राम 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 चवण सां न इहा यादि त बसि सिर्फ़ु इहा यादि अहिड़ी हूंदी आहे यादि ख़बर तोखे या परमात्मा खे टे खे ख़बर बि न पए मथां इहो सोचियो त मां ईअं माण्हुनि जे साम्हूं ईअं जोर जोर सां ॻायां जोर जोर सां चवां माण्हू ॾिसनि त ढिंढो पिटाइणा अरे तुंहिंजी ज़ाल पासे में सुम्ही पई थी अगरि तूं परमात्मा खे पंहिंजो पति मञियो आहे तूं सुहागणा पोइ चाहे पुरुष रामकृष्ण परमहंस बि
स्त्री गोपी भक्ति कई, गोपी ठहियो। रामकृष्ण परमहंस हिकिड़ो हिंदुस्तान जो अहिड़ो थी गुज़रियो आहे जंहिंखे स्तन अची विया। ईअं पाण खे भॻवान जी ज़ात कृष्ण कोई मीरा जे ज़माने में हुयो थोरी, मीरा त हाणे बि कलयुग जी आहे न, कृष्ण त थियो द्वापर में 5000 साल पहिरियों। ये सॼी मां ॻाल्हि जेकी कयां थो अंदर जी मथां ॿाहिरियूं छोकिरियूं, ॿाहिरियूं पति, ये पति मरण धर्म आहिनि। ये इन सां ये त मरंदा जीअंदा वरी ॿिए जनम में ईंदा। ये न अंदर जी वृत्ति सां जंहिंसां जुड़ी वञे। आनंद करो मिल सुंदर नारी, गुरु नानक मोरी पै सवारी। हाणे कंहिं वरी भॻवान खे स्त्री चयो आहे। हाणे स्त्री ईअं न त इहे साम्हूं वारी स्त्री, जंहिंमें काम वासना हुजे। मां जेॾी महिल बि प्रेम जी ॻाल्हि कयां त मुंहिंजो प्रेम शुद्ध सम्झंदा कयो। मां भले ई फिल्मी गाना भी चवां त मुंहिंजे कंहिं बि ॻाल्हि खे तव्हां मिजाजी में न खणी वञिजो, हक़ीक़े में खणी वञिजो। मां गाना भी फिल्म जा चवंदो आहियां, कोई हुन में मूंखे बुराई न आहे, मां ॿुधंदो आहियां त मुंहिंजे अंदर में अची वञे, पर ध्यानु तुंहिंजो होॾे हुजे, मिजाजी में न। मिजाजी सम्झो था, मिजाजी ही ॿाहिरियों प्रेम आहे, हक़ीक़ी अंदरियों प्रेम आहे। त किन सूफ़िन त परमात्मा खे कयो ई प्रेमिका आहे, प्रेसी। पोइ ईअं न त उहा माई मतिलबु छोकिरी या काई हुजे, न, हिकु अंदर में याद असांजी प्रेसी परमात्मा आहे। पोइ यादि में हू पंहिंजे अंदर में बठी ॿारींदा आहिनि। हाणे मां हिकिड़ो गीत चवां थो, मुंहिंजो ध्यानु सॼो हुन सूफ़ी मार्ग थी वियो। जेको हे मां गीत चवां थो इहो सूफ़ी मार्ग थी वियो। सूफ़ी मार्ग में सूफ़ी जीअं असांजे हिंदुअ में कबीर, मीरा, सभिनी चेतन महाप्रभु परमात्मा के पुरुष कयो, परमात्मा के पति कयो, त किन परमात्मा के स्त्री पत्नी भी कयो। हाणे आहे त संसार में इहो द्वंद्व सां ई त हले थो खेल। ईअं न सोचिजो त पुरुष हुजे ऐं स्त्री न हुजे, त पुरुष ई पुरुष हुजे स्त्री न हुजे त थी न सघंदो, स्त्री हुजनि ऐं पुरुष न हुजे त थी न सघंदो, ॾींहुं हुजे राति न हुजे त थी न सघंदो, राति हुजे ऐं ॾींहुं न हुजे त थी न सघंदो, दुख हुजे ऐं सुख न हुजे त थी न सघंदो। दुख बि आहे, सुख बि आहे, राति बि आहे, ॾींहुं बि आहे, मान बि आहे, अपमान बि आहे, सभु द्वंद्व में ई आहे। ईअं त हिकु त थी न सघंदो। पोइ कंहिं वरी परमात्मा खे स्त्री मञियो आहे। मां बार बार चवां, मां एॾे न वञिजो, मिजाज एॾे न वञिजो। इलाहीअ में स्त्री कीअं थो चए, तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, तू इस तरह से मेरी शामिल है, जहाँ भी जाऊं के लगता है तेरी महफिल है। जाते हर महफिल तुझी महफिल आहे। हर माण्हू, हिकु माण्हू में स्त्रीअ जो बि तत्व आहे, पुरुष जो बि तत्व आहे। स्त्रीअ में पुरुष जो अधु, पुरुष में स्त्रीअ जो अधु। ॿिनि जे मेलाप सां हर को इंसान जनम वठंदो आहे। अधु स्त्री आहे, अधु पुरुष आहे। जेको असांजे हिंदू धर्म में सभिनी खां वॾो में वॾो पूरे विश्व में हिकिड़ो प्रतीक अर्धनारेश्वर शिव ॾेखारींदा आहिनि। अर्धनारेश्वर, हिन पासे सांवरो, हिन पासे भूरो, अधु भूरो अधु सांवरो, अधु गौरी अधु शंकर। हिक सां त थी न सघंदो। मतां ई केॾी महिल माण्हू बहस कंदा आहिनि बेवकूफ़ीअ जो, मूर्ताईअ जो, पहिरियों अंडो आयो या मुर्गी आई। बेवकूफ़ी आहे, न पइजांइ, ईअं बि न चइजांइ
ये सृष्टि कंहिं ठाही आहे, वरी ईअं पवंदे चवंदे भॻवान ठहिया, त भॻवान ठहिया त भॻवान खे कंहिं ठाहियो आहे, पहुची न सघंदो। हा, ॾींहुं बि आयो, राति बि आयो, स्त्री बि आई, पुरुष बि आयो, तॾहिं ई सॼो संसार आहे। बिना कंहिं पुरुष जे अकेले या बिना कंहिं स्त्री जे ठही न सघंदो। परमात्मा भी ईअं ई आहे, या त पुरुष मन चाहे स्त्री मन। ये सूफिन परमात्मा की स्त्री मन कयो, वो बस उनखे यादि पिया कनि, छा पिया चवनि, तेरे बगैर जहां में कोई कमी सी थी, तेरे बगैर जहां में कोई कमी सी थी, भटक रही थी जवानी अंधेरी राहों में, सुकून आके मिला, सुकून दिल को मिला, आके तेरी बाहों में, मैं एक मौज हूँ, तू साहिल। मां हिकु मौज यानी लहर, तू हिकु साहिल यानी किनारो। पर ग़लति जीअं तव्हां कढंदो त उहो पाण ॼाणंदो। मां किथे थो ॻाल्हायां ॿुधाए वञिजो। किन परमात्मा खे पुरुष मञियो आहे। मीरा परमात्मा खे पुरुष मञियो आहे। उहो चवंदी हिकु ई पुरुष आहे। मीरा सां वृंदावन में वेदन थी। मीरा जो पर तेज ऐं नचण, हेॾे वॾे घर जी नचे पई रस्तनि ते, त माण्हू हिते कोई ॾिसंदो चवंदो हे पागल आहे। कबीर बि अहिड़ा अहिड़ा कम करे पियो, माण्हू चवनि पिया हे बौरो आहे, चवंसि पिया तूं पागल आहे, तूं पागल आहे। अलाए केॾो चई भॻवानु मुंहुं में आहे, मां में अंदरि उहो आहे, तूं पागल आहे, भॻवानु मंदर में वेठो आहे तूं में। पर कबीर बि ईअं चयो, मूंखे तव्हां न सम्झंदो, पंहिंजे भॻवान खे प्रार्थना कंदो, मेरे बाबा मैं बौरा, ये मैं बौरा, ये खल्क से आल। हाणे खल्क खे कहिड़ी ख़बर त मां इन ॻाल्हि जे लाइ हे भीड़ जो ज्ञान कान्हे। जेको हे ज्ञान तव्हां ॿुधो था, इहो भीड़ जो ज्ञान कान्हे, इहो व्यक्तिअ जो ज्ञान आहे। ऐं जेसि ताईं तूं भीड़ सां अंदरि जुड़ियो रहंदे, त भीड़ हिन ॻाल्हि खे न सम्झंदे, भीड़ न सम्झंदे। हिते भीड़ खां अलॻि थियणो पवंदे। मीरा भीड़ जी हिसो थोरी, कबीर भीड़ जो हिसो हुयो, गुरु नानक भीड़ जो हिसो हुयो। हे भीड़ जो ज्ञान न आहे, भीड़ न सम्झंदी हिन ॻाल्हि खे। भीड़ खे त खपे ॿाहिरि, ॿाहिरि धुंध हुजे, जिते धुंध ईअं, मंदरु अलॻि आहे, मस्जिद अलॻि आहे, हीउ असांजो आहे, हीउ हुननि जो आहे। हिनजे पोतों भले भीड़ हिंसा करे, बाहियूं ॾे, पथर हलाए, खून करे, लड़ायूं करे, इहो भीड़ खे वणंदो आहे। भक्त चाहे भक्ति मार्ग वारो हुजे, स्त्री मार्ग वारो हुजे, चाहे पुरुष मार्ग वारो हुजे, उहो त इहा हिंसा पसंदि ई न कंदो। चवंदो इहे विरोध आहे, न में तव्हां में उहो समय, ऐं तव्हां हिन गारे मिटीअ जी करे, गारो मिटीअ जूं ठहियलूं, हे मंदर माण्हुनि जा ठहियल, मूर्तियूं माण्हुनि जूं ठहियल, अरे तव्हांखे जंहिं ठाहियो आहे तव्हां हुनखे नथा ॾिसो। उहो भीड़ में ॾिसी करे उहो चवंदा अलॻि थी हिन खां अलॻि थी वेंदो भक्त। न चवंदो मां भीड़ में थियां, भीड़ त पाप कंदे। ऐं सोचे ॾिसो, जेॾी महिल भीड़ जा अहसास थी वेंदा आहिनि, पोइ मशालूं खणी बाहियूं ॾींदा आहियो, पथर हणंदा आहियो। ऐं तोखां मां अकेले में पुछां, मां अकेलो तूं पथर हणंदो? की न बाबा, ॿिया बि हणनि पिया, मां बि हणां। भीड़ पाप कंदे,
और तू भी उनमें शामिल थी वेंदे। कोई भी पाप के जिथे माण्हू मुआ, चाहे केॾो भी संप्रदायिक हुजनि, चाहे निका पातल हुजनि, माण्हू मुआ, ये केॾी वॾी हिंसा आहे। माण्हू ख़ुशि थो थिए पियो। भीड़ जा हिसा इहो ई 47 में पाकिस्तान गॾु हुयो, ऐं इहो ई लाहौर ते ओॾी महिल कुझु थिया त सभु ॼणा वञी हिकजुट थी वञनि, हा भाई लाहौर असांजो हिंदुस्तान। पर हाणे अगरि कोई लाहौर खे बम हुजे, ख़बर पएसि, कुझु थो थिए। इहो थी अंधकार जी वृत्ति। केरु बि हुजे, लड़ाई थी, ऐं माण्हू खे वणंदो छा आहे? कचिरो। मां त जिन महिल ॾिसंदो आहियां, जंहिंमें माण्हू अख़बारनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, हिक ॿिए खे ॿुधाईंदा, जंहिंमें माण्हू अञा घरों आयो हिकिड़ो पढ़ी वेठो, कोई समाचार आहे या कोई समाचार, हुन चई न अॼु कोई ख़ासि कान्हे, मूड ई ख़राबु थियुसि। यानी तूं चाहे तो 2.5 रुपया ये ख़र्च करे पेपर जा हिते शहर में झगड़ा थियनि, बलात्कार थियनि, डाका लॻनि, पैसा माण्हुनि जा खजनि, मज़ो थो अचेसि। ये भीड़ जा हिसा थी। यो पेपर पढ़ण भी भीड़ जो हिस्सो आहे। हिंसा ॾिसी करे तोखे मज़ो थो अचे, जिते लड़ाई थिए तोखे मज़ो थो अचे पियो, तुंहिंजो चित्त बिल्कुलु बेकार थी। कॾहिं भी तूं इहो मथां ॿाहिरों केॾा बि पाणी चाढ़े, चाहे दान करे, चाहे विर्त करे, चाहे कुछ भी करे, तुंहिंजो अभिप्राय अगरि अंदरों गंदो थी त कुछ भी न थींदी, व्यर्थ थी, दो कौड़ीअ जो। अंदरि तुंहिंजे विर्तीअ में मन सां वाचा कर्मन, मन सां सुठो सोचे, कंहिंखे भी कष्ट न अचे, कंहिंखे दुख न अचे। कोई सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुख भाग भवे। सभिनि जे लाइ सुख ये संत कोई भी हूंदो, कोई भी संत हुजे, जेको संत आहे, अगर कंहिंखे पारा तो ॾे, कंहिंखे पंहिंजी वाणी सां कष्ट पहुचाए, भले ॿाहिरों कुछ भी चवंदा आहिनि कि कोई संत अंदरों कंहिंखे दुख ॾे, वो संत आहे। दिखाओ थी। घणा माण्हू जेको भी कंदा आहिनि सभु लोभ खां स्वर्ग मिलंदो, स्वर्ग। हिकिड़ो भाई साहब हुयो, मंदिर वारो, पाठ कंदो हुयो, पूजाऊं कंदो हुयो, विर्त कंदो हुयो, अगरबत्तियूं ॿारींदो हुयो, विर्त नेम कंदो हुयो, संसार में। वो सपने में मोह, मरी करे वञी ॾिसे तो स्वर्ग में पहुची। स्वर्ग में वञी करे ॾिसे तो उते भी माण्हू पाठ पिया कनि, पूजाऊं पिया कनि। अरे हे छा, असां उते भी असां तो उते इन करे कंदा आहियूं, भाई असां ये कंदासीं, हाणे हितां जा जंजाल छॾे करे पाठ पूजाऊं दान पुण्य ये छॾे करे असांखे स्वर्ग मिलंदो। हो काथे आहे कल्प वृक्ष, ऐं हो काथे रंभा संभा उर्वशी ये ॿुधाइनि जेके स्वर्ग में मिलंदा आहिनि, चश्मा दारूअ जा, उहे काथे आहिनि? मां त इन करे उहो कंदो हुउसि, ऐं हिते भी वरी इहे पाठ था हलनि पिया, छाजो स्वर्ग आहे? ये संत आहिनि। उतों जे हिकिड़े गण चईंसि, अगरि संत चवंदे जेके भी तूं जेको हिते हे भी पाठ था कनि, स्वर्ग हिते नथी। जेको संत चए तो जाते संत आहे उते स्वर्ग आहे। जिते भी संत जीअरे, जेको संत आहे उहो स्वर्ग में आहे। हुनजे अंदर जी वृत्ति पंहिंजे
जुड़ियल वो स्वर्ग में आहे, परमात्मा सां मिलियल आहे। इन खां वधीक स्वर्ग छा? हिते ई स्वर्ग आहे, हिते ई नरक आहे, तूं मथे छा थो ॾिस? हे त हुनजो सुपिनो, मथां ई मथे सम्झो तव्हांखे कोई स्वर्ग माण्हुनि खे ईअं शास्त्रनि में लिखियलु आहे मथे उर्वशी रंभा ऐं इहे मिलंदा आहिनि। पुछंदा आहिनि करे वठि दान भेण, हिते असांखे न मिलियो, उते मिलंदो, उते दारू मिलंदा, हे मिलंदा। पोइ जहिड़ो अहिड़ो हिते बेलक्षणो आहे तूं उते बि बेलक्षणो ई पहुचंदे, जहिड़ो तूं आहे तहिड़ो उते पहुचंदे। इन ॻाल्हि खां तूं दान पुण्य थो करे। इन करे चवां जेको बि तूं करे थो कर्म सां न थी, किर्त सां न थी, कर्म सां न थी। कर्म तूं कहिड़ा बि कर, पर तूं छा आहीं वटि हुन ॻाल्हि खे। तूं छा आहीं? जेको तूं आहे क्रोधी आहे नरक में। मां कल्ह बि तव्हांखे चयोमांइ नरक ऐं स्वर्ग कोई मथों जा चिन्ह कान्हनि के जेके तव्हांखे भव ॾेई करे टिकाणनि में मंदरनि में पंडित तव्हांखे ॿुधाईंदा स्वर्ग मिलंदी, नरक मिलंदी, हिते अशुभ थी, हिते शुभ थी। कोई जॻह अशुभ न आहे, कोई समय अशुभ न आहे। तूं अशुभ ऐं शुभ, कोई जॻह अशुभ थी थी आहे। जॾहिं अंदर एको बाहर एको सर्व में एक समाई, घट अव घट रया सर्व ठाई, हर पूरन ब्रह्म दिखाई। पोइ कोई मुहूर्त थींदो आहे, कोई मुहूर्त आहे, सब मुहूर्त आहे। तूं ग़लति वञी पुछाणा थो करे, मां तुंहिंजी वृत्ति सही थी, मुहूर्त थी तुंहिंजे अंदर में उनजी याद आहे, पर यादि ॿाहिरि हुन जी जेको माण्हू राम 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 राम। हिकिड़ो पंडित हुयो, उहो मंदर में सॼो ॾींहुं घिंडड़ी वॼाइनि, हरे राम 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 राम, सुबुह खां वठी 5 खां वठी। के हाणे माण्हू त जेके सुम्हंदा सुबुह जो 5 बजे, के राति जो 3 थो सुम्हे, कोई 4 थो सुम्हे। ऐं मां रेडियो वॼाए करे 4 बजे राम 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 कयां, उहो सम्झे थो मां इहो स्वर्ग में वेंदुसि, मां इहो भॻवान जो नारो थो जपियां। जेको माण्हू पासे वारो हूंदो त भाई मथो ई खाई वियो। ऐं हिकिड़ो ॼणो इहो पंडित कंदो हुयो, सुबुह वञेसि होॾे, भाई की करिणो आहे तूं पंहिंजे अंदर में कर, ॿाहिरि छो थो करे, नरक में वेंदे तूं। हाणे न अहिड़ा धार्मिक माण्हू नरक में मोकिलण में देरी न कंदा थी, बची रहिजांइ। जेके अहिड़े क़िस्म जा धार्मिक राम नाम जी चदरिया वेड़े करे वेठा आहिनि ऐं माण्हुनि खे नरकनि में था मोकिलनि, त सम्झो जाए ख़तरनाक थी। अरे अंदर जी ॻाल्हि आहे, उहा तुंहिंजी यादि अंदर जी ज़ात ख़बर तोखे आहे, उनखे टे खे ख़बर बि न पए त तूं छा थो करे। हिनखे चइबो आहे भक्ति। ऐं तूं हास्कारी माण्हुनि खे ॾिसी करे ऐं पाण खे ढंढोरो पिटाए ऐं अनाउंस करे मां हीअं आहियां, त गे कुझु बि न कई। बाक़ी भगत कोई पाण खे ॾेखारण न कंदो आहे, उहो त परमात्मा चवंदा आहिनि भक्ति कर पाताल में प्रगट हो आकाश, रजब तीनों लोक में छुपे नारी का दास। उहो चाहींदो न आहे, उहो प्रगट थी वेंदो आहे, उहो चाहींदो न आहे। जीअं गर्भवती स्त्री केॾो बि लिकाए, हुनजे अंदर में गर्भ आहे, हुनजी सुंदरता, हुनजो हलणु, हुनजो चलणु सभु प्रकट थी वेंदो आहे। केॾो बि लिकाए, पाण लिकाए सघंदी, ऐं उहो भक्त त लिकाईंदो आहे, पर प्रकट थी वेंदो आहे। हाणे उहो ब्राह्मण त सॼो ॿाहिरियो ॾींहुं राम नाम राम नाम, ऐं हुते साम्हूं हिकिड़ी वरी कोठो बि हुयो, ॿाहिरां हुते वरी हलंदो, इन लोग उन मुजरा फुजरा हलंदा हुया। हेॾो पंडिताई बि पंडिताई हलंदी। हाणे कथा ॿुधाए थी ॿई मुआ। हाणे कोई इहो आहे कान, इहे दृष्टांत आहे, कोई स्वर्ग नरक आहे कान। जंहिं महिल पंडित ईअं वञे पियो त घणनि अहिड़ियूं ख़तरनाक शिकिलियूं ॾेखारे, भई ख़तरनाक शिकिलियूं था ॾेखारे पिया, ऐं साम्हूं उहा वेश्या बि वई, उनखे त बैंड बाजनि सां पिया वठी वञनि।
ये पुछे तव्हां अहिड़ा ख़तरनाक भेणा रहसन भेणा हीअ तव्हां मूंखे छो था इहे ॾेखार हुनखे ॾेखार निभागी जेकी निभागी आहे चंडी या मुंहिंजे इन में हिते मुंहिंजे मंदर जे साम्हूं इहा कंदी ऐं हे मां भॻवान हेॾो पुकारियो चई हिते भला काई मिस्टेक आहे छा मिस्टेक थींदी ई कान्हे चई न असांजे इंडिया में त होॾे त थींदी आहे मिस्टेक धरतीअ ते हिते बि काई मिस्टेक आहे हिते त हिन छोरीअ खे सम्मान उते बि हुयो माॾे ईंदा 10 माण्हू हिन ॾे वेंदा 100 उते बि हिनखे सम्मान हिते बि सम्मान हिनखे हिते त गड़बड़ी आहे हे गड़बड़ आहे कमु भाई घणनि चयो हाणे तूं असां पुछो जिते हली थो ओॾे ॿियूं प्रश्न उते करियां हिते गड़बड़ी न आहे पर जेॾी महिल साम्हूं वञी थियो चई छा आहे हुनखे उहो सुठनि माण्हुनि भई मां कहिड़ा अहिड़ा हे राक्षस मोकिलिया मां भला भॻवान जो नालो चई उहो ई त तूं मथो ख़राबु करे छॾी हाणे माण्हुनि में केरु आहे जेके उहो चवनि जेके उहो सुम्हनि था माण्हू 5 बजे ऐं तूं रेडियो हलाए जोर सां ईअं करे जेके वणे थी पंहिंजे अंदर में कर तोखे जेको बि करिणो आहे ख़बर कंहिंखे पर हुनजी यादि त अहिड़ी हूंदी आहे बसि चवां ख़बर तोखे ऐं तुंहिंजे प्यारे खे ॿाहिरि काई ख़बर ई न पए इहा थी बत मथां ईअं सोचे त मां ईअं राम राम चवंदुसि त मूंखे स्वर्ग मिली वेंदो कोई स्वर्ग वर्ग न मिलंदी हिते ई स्वर्ग थी हिते ई नरक थी हिते ई तूं सभिनी जे लाइ सुठो सोचे तूं सोचण में ई स्वर्ग थी माण्हू चवंदा आहिनि न भॻवान जे घर में देर आहे पर अंधेर न आहे इहो अखर जेको बि चवई ढिजाए न ढिजारे तूं ख़ासि करे धार्मिक चवंदी धार्मिक जेमहिल न पुॼी सघंदा आहिनि उहे चवंदा आहिनि भॻवान जे घर में देरि अथव पर अंधेर न थी इहो ढिजारे ई थी भॻवान जे घर में न देरि आहे न अंधेर आहे तूं सुठो कंहिंजे लाइ करीं तूं करे ॾिस ओॾी महिल ई हृदय सां तूं कंहिंसां सुठो कयो आहे ओॾी महिल ई करण में ई तोखे स्वर्ग मिली वेंदी ऐं जेको बुरो तूं करे थो करण में ई तोखे नरक तूं सोचे ॾिस विढ़ कंहिंसां जंहिंमहिल तूं विढ़े थो त ओॾी महिल तूं स्वर्ग में आहे नरक में त ओॾी महिल ई आहे जेको क्रोध थो करे त छा में हूंदो आहे स्वर्ग में हूंदो आहे सॼो अंदरि सड़ी वियो अथसि ऐं जेको सुठो थो करे त अंदरि ठरी वियो अथसि किथे मथे आहे छा स्वर्ग नरक हिकु राजा हुयो सत्संग पियो करे सत्संग करे पियो त राजा खे वञी वज़ीरनि ॿुधायो हिकिड़ो संत पियो सत्संग करे हिन शहर में राजा खे वञी ॿुधाए चई साईं संत जा प्रवचन ॿुधी करे असां त प्रभावित थी विया असां हेॾा ॿुधाइनि पर असांखे अहिड़ो न ॿुधो आहे राजा चई हाणे मूंखे हिकिड़ो प्रश्न आहे राजा हुयो अहंकार राज 8 वारो हुयो कि कहिड़ो जेको मां प्रश्न पुछंदो आहियां मूंखे कॾहिं बि संतुष्टि न मिली आहे अॼु ताईं ऐं पोइ चई हे संत त लाउती थी हे ॿुधाईंदी जेको बि तूं प्रश्न पुछंदे असां त सत्संग ॿुधी आहियूं असां त प्रभावित थी विया आहियूं हे ज़रूरु ॿुधाईंदी राजा जी हलो भेल सत्संग ते आयो भीड़ लॻी पई आहे हाणे राजा आयो आहे संत वटि अहंकार सां ई कपिड़ा पातल अहंकार सां तलवार रखियल अहंकार सां पगड़ी पातल ऐं संत त पंहिंजे सत्संग में मौजूद में सत्संग पूरो थियो राजा ईअं सीनो ताने संत खे चयो मां हितां जो राजा आहियां ठीकु आहे राजा आहियां मां राजा आहियां अरे भाई ठीकु आहे न राजा मां राजा आहियां हितां जो मूंखे हिकिड़ो प्रश्न आहे मूंखे हिननि चयो आहे तव्हां ई हिन जो हल कढंदव संत ॾिठी न हिनखे आहे त अहंकार चओ माना छा थो चवे पियो राजा ईअं तो ॿुधाए छा थो थिए मूंखे इहो ॿुधाए स्वर्ग छा आहे नरक छा आहे अॼु ॾींहुं मूंखे कंहिं जवाबु न ॾिनो आहे छा थो पुछे चई स्वर्ग छा आहे नरक छा आहे मूंखे अॼु ॾींहुं कंहिं जवाबु न ॾिनो आहे संत निहारे करे चई शिकिल ॾिठी पंहिंजी बांदर वारी शिकिल खणी आवां बांदर
मूंखां पुछे थो पियो स्वर्ग छा आहे नरक छा आहे। वज़ीरनि खे ॾिठे आहिनि की संत जो पुटु सम्झे छा थी, मूंखे बांदर जो चए पियो। वज़ीर भाई हाणे असांजे मथां दया कर, तूं हाणे तूं ॻाल्हाईं, तूं संत जे साम्हूं चईं, मां हिन संत खे न चवंदो अड़े हल माथां तूं ॻाल्हाए पियो। बांदर अॼु चए थो कॾहिं तलवार चई हाणे ब्रह्मा राजा हिन शहर जो तूं सम्झंदो चाहीं संत आहे पर हाणे तो सिलसिला आहे, जेॾी महिल तलवार खणी करे ईअं हाणे अची पियो त बसि ओॾी महिल ई संत चयो इहो थी नरक। तो जेको प्रश्न पुछियो इहो थी नरक। राजा जो एतिरो ॿुधणो तलवार मां हथ कपड़ लॻुसि भेण अहिड़ो त अर्थ केर न चयो। ईअं करे ओॾी महिल ई जेॾी महिल क्रोध अचे थो ओॾी महिल ई नरक आहे। केॾी महिल नरक आहे। सुभाणे बाहि में अथो जंहिंजे सुभाणे सड़ंदी, केॾी महिल सड़ंदी बाहि में अथो जंहिंजा ओॾी महिल ई सड़ंदो। क्रोध खे ओॾी महिल चईसि भाई इन खां वधीक नरक ॿियो छा थी, इहे नरक थी। अहिड़ो तरत कंहिं न पछतावो अचुसि हिकदमि समझदार हुयो भरिसां हिन जहिड़ो उतर रहंदो। तलवार किरी पई, मन में पछतावो थियो, मन नीवो थियुसि, मत ऊची थियुसि, अहंकार तरह तरह थियुसि। मन में ई अहंकार हूंदो आहे, जंहिंजे मन में अहंकार ख़तमु थी वञे उनजी मति ऊची थी वेंदी। मन नीवा मत ऊची, मन नीवो थियुसि। धीरे धीरे करे संत जे पेरनि में जेॾी महिल झुकियो पछतावे जा आंसू आखियुनि मां अची वियुसि, रोए पियो ऐं संत जे चरणनि में किरियो। संत भागवत इहो थी स्वर्ग, इहो स्वर्ग थी, हिते ई स्वर्ग थी, हिते ई नरक थी। मतां तूं मथे सम्झी कोई स्वर्ग आहे, कोई मथे स्वर्ग कान्हे, कोई मथे नरक कान्हे, हिते ई थी सभु हिते। हाणे मां अञा सत्संग खे त वरी ॿिए पासे थोरो गेलो आहियां। सत्संग जेको चालू कयो इनखे पाइण जे लाइ परमात्मा हिते ई आहे। पाइण जे लाइ इहा फतावदी जी कुंजी जेकी आहे उहो आहे प्रेम। जंहिंजे अंदर में प्रेम, प्रेम तॾहिं ईंदे जॾहिं अंदर में नीवो हूंदे, मन नीवा। अकड़ में प्रेम न ईंदे, अहंकार में प्रेम न। ऐं तूं जेतिरो इन जे पोतों लॻंदे, मृग जे पोतों वासना कामना लोभ जेतिरो इहो शरीर में हूंदी ओतिरो तूं उन प्रेम खां वंचित थींदो वेंदे। लोभी माण्हू कॾहिं बि प्रेम न करे सघंदो, न करे सघंदो, न करे सघंदो। लोभी सम्झो था, कंजूस। प्रेम वारे माण्हूअ जे मथां त दोनों हाथ उलीचे उहो त सभु ॾींदो। हू सुभाणे जी चिंता न कंदो आहे त सुभाणे छा थींदो, जेको बि थी। ऐं लोभी बसि सिर्फ़ु अखियुनि जो ड्रव कंदे। उन्हनि सां जेके अखियुनि जो ड्रव था कनि उन्हनि सां कहिड़ो हाल थो थिए। मां हिकिड़ो आख़िरी दृष्टांत ॾियां। हिकिड़ो भाई हुयो, भेण सां घर में वठी चई 2 रुपए वारा टमाटा, रुपए वारा वाङण, 10 रुपए बाज़ार में रुपए वारा वाङण। ॾिसे उन जी घरवारी कीअं टुंग थियल, टमाटा वाङण पिथल भाॼियूं वठिजे। उन्हनि खे चई हिनखे कटे सटे करे ठाहियो, टमाटे जी चटनी, वाङण ऐं पटाटा सवयल भरियल मां खाईंदुमि। पर कंजूस। ऐं घर में अंदरि तिजोरीअ में 5 सोन जूं ईंटियूं पियल। उनखे उहो वेंदो गुग में वञी अंदरि दर्शन करे वरी ॿाहिरि ठही हथु लॻाईंदो पयूं पयूं। हिनजो पुटु ॾे बाबू अला करे छा थो करे, भेण सॼो बसि ॾिसी थो अचे पियो अंदरि कुझु आहे। ऐं हे असां इहे किना किना ॿार था कयूं। पर पुटु बिना सम्झदार उहो सत्संग ॿुधी आयो, सत्संग अहिड़ो ॿुधी आयो शखी जेतिरो कोम पाणी कढ, पाणी जेतिरो कढंदासीं ओतिरो शुद्ध ऐं जड़ चालू हूंदे। इन पाणीअ खे बंदि कंदे, खूह खे बंदि कंदे पाणी धप बि करे वेंदे, जड़नि में मिटी पइजी वेंदे, पाणी न निकिरंदे। प्रेम वारो माण्हू कॾहिं बि संग्रह न कंदो आहे। उहो चवंदा
मूंखे आहे सभु खाए भले। ऐं शाहूकार हुनजे पोतो पवंदो बि त चवंदो मिलंदो छा मूंखे, छा मिलंदो? जंहिंखे प्रेम आहे, जंहिंखे संतोष आहे, जिसके पास है उसे और दिया जाएगा, जिसके पास नहीं है ये प्रेम और संतोष, उसके पास जितना है उस वो भी छीना जाएगा, वो भी निकल लेते। शखाए पक पोइ छोकिरे ॾिठई बाबो त पोइ धीरे धीरे छा कई अञु ॾिसी आयो, पंज हेठ हथ बि लॻाया। छोकिरो वियो वञी पंज लोह जी कई ठाराई, हिकिड़ी कढी रखे करे मस्तु मज़ा घर में सभिनी खाराए बढ़िया, माउ खे भेण खे फर्स्ट क्लास। पीउ पुछे अलाए काॾां थो वणे, भेणा हे त बढ़िया, न त मां त भेणा दिलि न थी। वरी हिकिड़ी ख़तमु थी, ॿी कढई, ॿी लोह जी रखिया, ओतिरी ईट रखिया, उहो पिणु बि गुग में नी ॾिसी पोइ अचे। धीरे धीरे करे पंज ई कढियूं, पंज ई लोह जूं पयूं, वो पंज ई कढियूं, मौज मौज कई, घर पर बि ठही, एसी बि लॻी विया। जेॾी महिल उहो पिणु त मरे पियो ऐं पंहिंजे ज़ाल खे चई हाणे मां भला हेॾी ज़िंदगी जेकी रखी वेठा आहिनि उनखे कढी था अचूं ॿाहिरि। ज़ाल वई वञी कढी आई, चई हा हे लोह जूं कीअं थी वयूं? ज़ाल कुझु चएसि कान, सम्झी त वियो पुट जी करामत ई आहे, वठी वियो आहे। पोइ जेॾी महिल ॾिठई पिणु त समझदार हुयो, आख़िरी में जंहिं महिल रोए पियो पोइ थोरी सम्झ अचे, खिले पियो। हिते ज्ञान अची वियुसि थोरो। खिलियो छाजे लाइ? खिलियो इन करे चाहे अड़े पयूं भरिसां लोह जो, मां हिनखे सोन जो सम्झां पियो। हे जीअं बि मां हिन जे पोतो अगरि भॼां थो सम्झां सोन थो, पर अति लोह मिलंदे कुझु बि कान, चाहे केॾो बि तूं डुक। जे लख करोड़ कमाईंदे तबि पूरी तुंहिंजी ना पवंदी, पूरी तुंहिंजी ना पवंदी। राजा मां महाराजा थींदे, राजा मां महाराजा थींदे, आश पई अॻिते वधंदी, आश पई अॻिते वधंदी। आशाउन में अटकी मूर्ख, आशाउन में अटकी मूर्ख, सुम्ही न रहो संसार में। हलिया हलिया भागन सतगुर के दरबार में, हलिया हलिया भागन मारा सतगुर के दरबार में। दर्शन पाए नेम निभाए, दर्शन पाए नेम निभाए, लगे कनकार ओ हलिया हलिया भागते माया सतगुर के दरबार में। हलिया हलिया भागते माया सतगुर के दरबार में। दुनिया के गर्दिश में तो थे गुजरी के साल, गुजरी के साल, दुनिया के गर्दिश में तो थे
पधारो सपने वांगुर खेलो अचे सपने वांगुर खेलो अचे ही जग जूठो आहे पधारो सपने वांगुर खेलो अचे सपने वांगुर खेलो अचे सपनो निंद वारो सपनो सपनो निंद वारो सपनो सपने जो सपने जो अचे सपने जो सपने मांगू मांग चले तू मैं जो मांगू मांग चले तू मैं जो नींव लगाए करता ओ हरिया हरिया सतगुर के दरबार में हरिया हिकिड़ो सुठी कलाम एक जॾहिं अहिड़ी विरती थींदे जेको मां सॼो सत्संग चयो जेको सत्संग थियो हिन जो हिकिड़ो ई तात्पर्य निकिरंदी संसार उहो ई हूंदी माण्हू बि उहे ई हूंदा कटनी बि उहो ई हूंदा बाक़ी तोखे ॾिसण में छा ईंदो छा खे ॾिसंदे ओ जाते काथे मांखे ओ जाते काथे मांखे ॾिसी कयो करे ओ जाते काथे मांखे ॾिसी ओ जाते काथे मांखे ॾिसी कयो करे बाबा ये मोमासा मोहब्बत रंगलो तोई बोले को माता मोहब्बत रंगलो तोई हमारे ओ जाते काथे मांखे
सुनवाई केवल निकट आया। चले गंगाराम सुनवाई केवल निकट आया। चले गंगाराम सुनवाई केवल निकट आया। सब घट सच पर घट आया।
खुल्लो मुंहिंजो ओ मुखे ससुर जो आराम अरे सिर कया को शांति इतने सब मां ॿिया सब हली विया इतने बीठा भी हुई है जेके दर सां अगले साल जेको ही ॾींहं ते ऐं हिन महिल जो असांजो ये छोकिरो अॼु हिते आहे मता ईअं सम्झो न आहे हिते अॼु उहो हुनजो ॾींहुं आहे जंहिं हिन ॿिए खे छॾियो हुयो प्रेम अॼु जे ॾींहं ते छो जो हिकु ॾींहुं असां वधायोसीं अॼु जो ई ॾींहुं हुयो असां कंहिं बि ॻाल्हि में गमता न जेको बि प्रभु करे थो और मां सभिनी खे चवंदो आहियां जेको ऐतराज़ और शिकायत इहा अथसि त जेतिरो कुझु अथसि बि उहो निकिरी वेंदो और जंहिंखे धन्यवाद आहे उनखे अञा मिलंदो हे के कटियूं था पर उहो गीत जेको अॻिले साल ईअं ॻायोसीं होॾे हुन शरीर छॾियो ऐं हुयो बि हुनखे अखियूं मां ॿूटे करे ॾिठो हुनखे देह इहा छॾणी छो जो देह में हुनखे सुख कान हुयो देह तव्हांखे ख़बर आहे कीअं हुअसि पर अहिड़ो छॾे उहो सुठो नए सिरे सां हाणे ईंदो ॿिए साल हिते तव्हांखे उहो दर्शन बि थींदो हाणे हे गीत ओड़ो ॿार जेको चवंदो हुयो उहो चई करे केक कटींदासीं Oh
अची जॾहिं मुंहिंजे मरण जो अची जॾहिं मुंहिंजे मरण जो ॾींहुं अची जॾहिं मुंहिंजे अंत जो अची जॾहिं मुंहिंजे अंत जो ॾींहुं मूंखे न छॾिजांइ सतगुर अकेलो मूंखे न छॾ